कशमोर थाणे जे हद ॻोठ ख़ैर मोहम्मद चांडियो में पुराणी तकरार तां ॻोठ मथां हमिलो कुठण कमाल चांडियो मौक़े ते क़तल थी वियो आहे। जिते नौजवान गुलशेर पुट पीसी ख़ैर मोहम्मद चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जिते वाटसन तरफ़ां मक़तूल जो लाश तालका अस्पताल कशमोर पहुचायो, जंहिं बाद मक़तूल जो लाश इंडस हाईवे ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त राति देर सां हथियारबंदनि असांजे ॻोठ मथां हमिलो करे असांजे मुअज़िज़ कमाल ख़ान खे क़तल करे छॾियो ऐं नौजवान गुलशेर पुट पीसी ख़ैर मोहम्मद चांडियो खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। यादि रहे त चांडिया बिरादरी विच में पुराणो तकरार हलंदड़ हो, जहिड़े दौरान मोहम्मद यूसुफ चांडियो क़तल थी वियो हो। मुज़ाहिरीन मूजिब यूसुफ चांडियो जे पलांद में असां मुअज़िज़ कमाल ख़ान चांडियो खे क़तल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।